लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तेरा, तेरा तुझको सौंपता क्या लागे है मेरा। हिन जो मतलब आहे, हे मुंहिंजा लाल साईं, मूं वटि मुंहिंजो कुछ बि कोन्हे। ही शारीरिक मानसिक शक्ति सभु कुछ तव्हांजी ॾिनल आहे। जॾहिं मुंहिंजो कुछ बि कोन्हे त हिन जे प्रति ममता कहिड़ी। तव्हांजी ॾिनल शयुनि खे तव्हां ते समर्पित करण सां मुंहिंजी छा हानि आहे। हिन में मुंहिंजो पंहिंजो छा थो लॻे। तव्हांजो ॾिनल तव्हांखे समर्पित आहे। अठे सवाल जो सही जवाब आहे बी। लाल साईं जॾहिं शेख मेमण खां ज़मीन ख़रीदण लाइ चऊं त शेख मेमण खे मजाक लॻो। सवाल 9। लाल साईं अंतर ध्यान थियण खां पोइ रोज रात जो कंहिंखे दर्शन ॾींदा हुआ। ए सुंदरदास, बी पुगर राय, सी अंबाबाई, डी शेख मेमण। इन सवालनि जो जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था।